यार दे खबर तो शादी करे जडी। हाँ मुँह शादी करे छड़ी तोखे खबर काने जा। मुखे कौन बुधाई? तोखे कौन बुधायम? ए निभागा है जो तोखे दावत ॾिनम, तुंहिंजे पीउ खे दावत ॾिनम, सभिनी घर वारनि खे दावत ॾिनम, अञा चई थो त मूंखे कोन ॿुधाई। मुखे कौन बुधाई? अरे बाबा तोखे ॿुधायम कीअं कोन को, तू जो आए नचे कुॾे भत खाधई, अञा तोखे कोन ॿुधायम। न न हू कौन बुधाई? हू छा ॿुधाए? हू पहिरीं रात छा थियो? पहिरीं रात छा थींदो? हल शादी कर त ख़बर पवई न। अल्लाह सच्ची बुधा। हाँ सच्ची। हल भाई दो सुकून हो जे, तू भी पंहिंजे बाबे खे चओ तो तुझी भी जल्द खां जल्द शादी कराए। हल वॾो मज़ो थी। हाय छा ॿुधायां। हाँ यार आऊं भी शादी कयां। हाँ हाँ बाबे खे चओ तू माशाल्लाह हाणे जवान है, शादी जे लायक आहीं, तुझी शादी छो न कराईंदो। तू अॼु वञ ऐं चवंसि बाबा मुंहिंजी शादी करा। आऊं हींअर थो वञा बाबा खे चवां मुंहिंजी शादी करा। हाँ हाँ बाबा शादी कर, वॾो मज़ो थी। अल्लाह दुआऊं कंदे मूंखे। वञ वञ। हाँ हींअर थो वञा। केॾां वई हैदराबाद, कराची भी कोन थी लभे अॼु। छा आहे चैनल आहिनि सभु रेडियो वारा चैनल बंदि थी विया। बाबा ओ बाबा। बाबा छा आहे? तोखे वरी छा थियो? बाबा मुंहिंजी शादी करा। अॼु वरी शादी जो तोखे ख्याल कीअं अची वियो? बाबा बाबा मुंहिंजे सभिनी दोस्तनि शादी करे छॾिया, मुंहिंजी भी शादी करा न, मुंहिंजी भी दिलि थी चवे। हा पुटु शादी तुंहिंजी कराईंदो, छो कोन कराईंदो, पर तुंहिंजे लाइक़ का छोकिरी मिले त तुंहिंजी शादी करायां न। तुंहिंजे लाइक़ का छोकिरी आई कान पंहिंजे ॻोठ में। बाबा बाबा हेॾे ॻोठ में मुंहिंजे लाइक़ का छोकिरी कान्हे। बाबा तुंहिंजे लाइक़ हिते कोन्हे छोकिरी। जॾहिं बि मूं तुंहिंजे लाइ का ॾिठी ज़रूर आउं पंहिंजे बचड़े जी शादी कराईंदुसि। तूं बेफ़िक्र थी वञी पंहिंजो कमु कर। एॾो सारो पंहिंजो ॻोठ आहे, मुंहिंजे लाइक़ का छोकिरी कान्हे का। पुटु तुंहिंजे लाइक़ का छोकिरी त मूंखे कोन थी मिले, बाक़ी चई त खुदनि वारी गॾा बीठी आहे, उन्ही सां तुंहिंजी शादी करायां।